दोस्तों उम्मीद आहे त ही कहानी तव्हांखे पसंदि ईंदी। हलूं था कहानी जे तरफ़। आगाटे वक़्त में लाड़ जे हिकु वॾे इरादी जो हाकिम जसोदन खे जसीदन बि करे छॾींदा हुआ। संदसि हुकूमत ठठे जी बादशाही खां ओभर तरफ़ हुई, जंहिंमां पटेल दरिया वहंदो हो। उन्ही पटेल ढोरे सबान संदसि सॼे मुल्क में आबादी थींदी हुई ऐं उन्ही करे जसोदन खे मुल्क जा माण्हू प्यार विचां ढोरे धणी या ढोर धणी बि करे छॾींदा हुआ। सभु माण्हू सुख्या सताबा हुआ। माल मता जाम हो ऐं अन्न गिह जाम हूंदो हो। मुल्क में कंहिं बि शइ जी अणाट कान हुई। ओचितो हिकु साल पटेल दरिया में लाहो आयो ऐं साल ब साल उहो ढोरो सुकण लॻो। ढोरे जो उहो हाल ॾिसी माण्हुनि में अची हिरास पकड़ियो। पाणी जी अची अणाट थी, बनियूं ॿारहा सुकी विया। जसोदन जे भाग बि अची पोयां पेर कया। संदसि हथ में उहा बरकत न रही। इहा हालत ॾिसी खेसि ॾाढो ॾुख थियो ऐं माण्हू दौड़ायईं त ख़बरचार लही अचो त छा ॻाल्हि आहे ऐं कहिड़े सबब खां ढोरो पियो सुके। के दाना माण्हू विया ऐं वञी सॼे ढोरे खे जांचियाऊं। ॾिठाऊं त मार माॻे ढोरो उबतो पियो वहे। तॾहिं मोटी आया ऐं अची ॿुधायुसि त असीं ॾिसियो पिया अचूं त अॼु ढोरो माॻे उबतो पियो वहे, जंहिं करे पाणी नथो पहुचे। फ़सुल ख़तमु थी विया आहिनि ऐं ज़मीनूं सुकी ठिकर थी वियूं आहिनि ऐं माण्हू बि हितां लॾण जे पिया कनि। इहो ॿुधी जसोदन खे ॾाढो ॾुख थियो। हिन दिलि में ख़्यालु कयो त माण्हू लॾे विया त मुल्क फिटी वेंदो। जेसिताईं मूं वटि के कुझु आहे सो ॾेई माण्हुनि खे रहायां। पोइ थी सघे थो त धणी मन पंहिंजे बाज करे इहो पको करे गॾु थियल उन माण्हुनि में विराइण शुरू कयईं। नेठि उहो बि अन्न खुटी वियो। तॾहिं वरी खज़ानो विराइण लॻो। नेठि मुंद मोटी आई पर ढोरो न वियो। सो न वियो, जीअं पोइ तीअं सुकंदो वियो। हाणे माण्हुनि में बि सहण कोन हो, सो भॼण जी करण लॻा। जॾहिं जसोदन खे इन ॻाल्हि जी ख़बर पई त तॾहिं माण्हुनि खे चयईं त कुझु ॾींहं तरसो, आऊं सौण ख़ातिर बि तितर थो छॾियां। जेकॾहिं उहे मोटी आया त पोइ भली तव्हां वञिजो, न त पोइ पक ॼाणो त असांजा वेल ॾींहं जल्द मोटंदा। माण्हू संदनि उहा ॻाल्हि मञी हिन तितरनि जी जोड़ी झलाए 2-3 ॾींहं बुख ॾेई उॾाए छॾी। सभु माण्हू उन तमाशाई ॾिसण लाइ अची गॾु थिया। केतिरो वक़्तु वरियो पर तितर न वरिया। उते मिड़ी माण्हुनि जे मुंहं ते सराई आई, पर सिज लथे महिल ॾिसनि त ॿई तितर आस्ते आस्ते उॾामंदा पिया अचनि। सभिनीनि जा मुंहं लही विया। घड़ी खन में ॿई तितर अची जसोदन जे पेरनि वटि किरिया ऐं उते जो उते मरी विया। इहो रंग ॾिसी जसोदन माण्हुनि खे चयो त हाणे अव्हांखे मोकल आहे, जेॾां वणियो तेॾां वञो। भर पासे में किथे बि न पाणी आहे न अन्न। इहा ॻाल्हि ॿुधी सभिनी जसोदन खां मोकिलायो ऐं जुदा जुदा पासनि ॾांहुं रवाना थी विया। फ़क़ति जसोदन संदसि ज़ाल बानी ऐं 10 ॼणा ॿिया, जुमिले 13 ॼणा वञी सॼे शहर में रहिया। हिननि खे बि जॾहिं खाइण लाइ के कीन रहियो तॾहिं शहर छॾे रवाना थिया। वाट ते कंहिं जाइ ते खेनि बुख ॾाढो परेशान कयो। उते हिकिड़े हंधि जसोदन खे गिदरो नज़र आयो, सो वञी पटियाईं, पर रुॻो पाण न खाधाईं पर उनखे 13 फारूं करे सभिनी साथियुनि खे ॾिनाई। पर हिकिड़े गिदरे जी फार मां किथां थो ढो थिए। कुझु पंध खां पोइ वरी बि अची बुख सताइनि। तंहिं ते जसोदन पंहिंजे साथियुनि खे चयो त आऊं राणी ऐं बानी हिकु तरफ़ था वञूं ऐं तव्हां ॿिए पासे वञो। पोइ जंहिंजी जेतिरी क़िस्मत हूंदी ओतिरो नसीब थींदो। इहो फ़ैसिलो करे 2 टोलियूं करे रवाना थिया। इहे 10 माण्हू अञा थोरो अॻिते वधिया ई कीन त हिकिड़ो ढॻो ॾिठाऊं। हुननि खे हुई बुख, सो उते कोई पचाए खाइण वेठा। जॾहिं खाई ढो कयाऊं ऐं बाक़ी कुझु वञी बचियाऊं, तॾहिं ॾिठाऊं त जसोदन बादशाह, राणी ऐं बानी टेई पिया अचनि। हिननि खे ईंदो ॾिसी यकदम बाक़ी गोइत खणी ढकियाऊं, पर जसोदन जी नज़र पइजी वई, जंहिं ते चयाईं त असां जिनी साण तिर वटे 13 कयो, तिनी असां खां ढॻो ढके खाधो। असां जिन सां तिर बि 13 हिसा करे खाधो, तिन अॼु असां खां ढॻो लिकाए खाधो। इहो ॾोरापो ॿुधी
हिननि 10 ॼणनि शर्म खां खणी कंधे हेठि कया ऐं खेनि वेहण जी सलाह कयऊं। पर जसोदन चयनि त असांजी क़िस्मत असां सां आहे, तव्हां भले वेठा ढो करियो। ईअं चई ही टई खाइन जुदा थी अॻिते रवाना थिया। हलंदे हलंदे अची हिकु शहर खे वेझो पिया। राणी चयो त इन शहर में मुंहिंजा माइट आहिनि, उन्हनि वटि हली कुझु ॾींहं तरसी आराम करियूं, पोइ जीअं क़िस्मत हूंदी तीअं कंदासूं। जसोदन राणी जी इहा ॻाल्हि क़बूल कई। यकदमि ओॾां रुख रखियाऊं। जॾहिं उन शहर में पहुता त संदुसि ॾाढी आजा कई वई ऐं खेनि ॾाढे मान शान सां रहायो वियो। राणी जी भाॼाई ख़ासि तरह हिननि जी ॾाढी ख़िदमत चाकरी कई। हिकिड़े ॾींहुं राणी पंहिंजी भाॼाई सां गॾु अंदरि आतण में वेही, जिते संदुसि भाॼाई पंहिंजो हार लाहे खणी आतण वारी केरी में टंगियो ऐं पाण वेठियूं कुतण ऐं ॻाल्हियूं करणु। कुदरत अहिड़ी जो केरी हिकिड़ो हिकिड़ो मणियो करे सॼो हार खाई वई। राणी उहो समूरो लकाउ वेठे ॾिठो, पर भाॼाई सां ॻाल्हि कान कयईं। पोइ भाॼाई हार जी संभार कई। राणी खेसि ॿुधायो त मणियो मणियो करे इहा केरी हार खाई वई, पर हू मञे ई न। चए हार पक तो लिकायो आहे, घणाई कसम सूंहं खयाईं, पर हू मञे न। चए बसि बसि हींअर जो हींअर हितां निकिरो। लाचार राणी माठड़ी करे जहिड़ी हुई तहिड़ी मुड़ुस ऐं बानीअ सां ॿाहिरि निकिती। वरी बि ही टई ॼणा पंहिंजी क़िस्मत खे ॾोह ॾींदा ॿिए पासे रवाना थिया। उतां हलंदे हलंदे अची कंहिंजे वथाण ते पहुता। हेॾां होॾां ॾिठऊं पर को माण्हू नज़र न आहिनि। वरी सॾु कयऊं त थोरी देरि खां पोइ हिकिड़ो शख़्स आयो जंहिं हिननि खां ख़बर चार पुछी। जंहिं ते जसोदन खेसि ॿुधायो त आउं हिकिड़ो ग़रीब पोरियत आहियां, पोरे जी ॻोल्हा में हिते अची निकितो आहियां। जेकॾहिं तो वटि को कमुकार हुजे त ॾस। इहो हुन उन्हीअ करे चयो जो ख़्यालु कयाईं त जेकॾहिं आउं पाण खे बादशाह सॾाईंदसि त पहिरियां त हीउ मञींदो कोन, पर जे मञाईं त राइण में हिबक कंदो। जंहिं ते भाॻीअ खेसि चयो त अदा आउं पाण पोरियत आहियां, पर आउं ॾिसां थो त तूं को परियां कही आयो आहीं, तंहिं करे भली 2-3 ॾींहं रही पो। जेतिरा ॾींहं जो हिते भाॻ हूंदो पिया खाईंदो। जेके मूं वटि आहे सो हाज़िर आहे। पोइ मानी खणी आणे ॾिनई, जा हिननि ढो करे खाधी। राति जो भाॻियो वञी सुम्ही रहियो। आधी राति जो सभु मेंहियूं उथियूं, पर भाॻियो न उथियो। उते जसोदन जी अखि खुली पई ऐं ज़ाल खे चयईं त असां हिन जो नमक खाधो आहे, तंहिं करे कुझु कमुकार करणु खपे। हाणे आउं मेंहियूं पहराइण थो वञां ऐं तूं पोयां रह, तुंहिंजी लॼ धणीअ ते आहे। ईअं चई मेंहियूं काए ॿेले ॾांहुं वियो। पोइ हिन जो उहो दस्तूर थी वियो। राति जो भाॻियो सुम्ही रहंदो हो ऐं हीअ माल पहराइण वेंदो हो। ईअं कंदे के ॾींहं गुज़री विया। हिकिड़ी राति भाॻे ख़्यालु कयो त ॾिसां त सही मेंहियूं कीअं थो संभाले। सो जंहिं महिल रवानो थियो तंहिं महिल पाण बि लिकी हिन जे पोयां लॻो। सभु मेंहियूं अची ॿेले में बीठियूं ऐं जसोदन विच में बीठो रहियो। जॾहिं ॿियो ओॼो वेहक करे उथियो तॾहिं हिकिड़ो पाॾो खीर ढाइण लाइ डोड़ंदो आयो। जंहिंजे आवाज़ ते में साङाए उहो ॾिसे। जसोदन हकल कई ऐं डोड़ी वञी पाॾे खे परे भॼाए छॾियईं ऐं पाण वेही मेंह जो खीर पट ते ॾोही छॾियईं। भाॻे जंहिं इहो सॼो लका बीठे ॾिठो सो ॾाढो हैरान थियो ऐं यकदमि निकिरी अची खाइंसि पुछाईं त यार ॾे ख़बर, तूं खीर हारण ससायो पर पाॾे खे न पियारियो। हारण खां तूं ई खीर पी छॾी हा। त अदा वॾड़नि जो चयो आहे त माण्हू हिरे खां शींहं हिरियो चङो। सो जे आऊं अॼु खीर पियां हा त हिरी पवां हा, तंहिं करे हारे छॾणु मुनासिबु ॼातमि। जे पाॾे खे पियारियां हा त पोइ वथाण ते कोन वेहे हा, ऐं जे खीर न ॾोआं हा त में थण फिटाए छॾे हा। उन्हीअ करे ईअं कयमि। भाॻियो हिन जी ईमानदारी ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो, पर चयांइसि त यार तो जहिड़े सम्झू ऐं लाइक़ु माण्हू जी मूं वटि मज़ूरी कान्हे। ईअं चई घर अची उन्हनि 5-6 रातियुनि जी ख़ासी मज़ूरी ॾेई खेनि रवानो कयईं। ही टई हलंदा हलंदा अची हिकिड़े ॿिए शहर में पहुता। उते पहुची जसोदन ख़्यालु कयो त हयाती अलाए जे केतिरा ॾींहं आहे। ही जेके पैसा आहिनि तिन मां को चङो चोखो ताम तयारु कराए खाइजे। सो बानी खे चयईं त आऊं सामान वठो थो अचां, तूं
कीअं बि करे अॼु मूंखे बादशाही ताम तयारु करे खाराए। बानी हुकुम जी बंदी। तंहिं चयो त साईं भले। पोइ वटसि जेके बि पैसा हुआ तिन मां गोश्त चांवर ऐं मसाला वठी आणे बानी खे ॾिनई ऐं कुझु शराब टारण लाइ वठी आयो। बानी खे ॾिनई ऐं कुझु शराब पंहिंजे ग़म टारण लाइ वठी आयो। बानी किथां उधारा सुधारा थां वठी मानी तयारु करण लॻी। जसोदन ख़्यालु कयो त अकेलो शराब पीअण रवा न आहे, को मिड़ेई साथी ज़रूरु हुजे। सो ॿियो त को बि कोन हो। बाक़ी भर में कुए जो हिकिड़ो ॿिर ॾिठाई, मतिलबु कुए जी डर ॾिठाई। तंहिंखे पंहिंजो बदीम बनाए अधु गिलास डर में हाराई ऐं अधु पाण पीताई। थोरी देरि खां पोइ बानी बि खाधो तयारु करे आणे संदसि अॻियां रखियो। जसोदन जां खणी ॾिसे त चांवर कीअं थी पिया आहिनि। इते खिल निकिरी वियसि ऐं चयसि त निभाग वञी चोटी कई आहे। ॾुखिया ॾींहं गुज़री विया ऐं हाणे धणी वरंदो। कुदरत ख़ुदा जी जंहिं ॿिर में शराब ओतियो हुअईं, मतिलबु शराब हारियो हुअसि जंहिं डर में, उन हेठां को 7 बादशाहनि जो ख़ज़ानो पूरियल हो। ॿिर वारे कुए खे अची नशन वारायो। सो यकदमि ज़मीन खोटण लॻो। वञी खज़ाने ताईं पहुतो ऐं उतां हिकिड़ो लहल खणी ॿाहिरि आणे डर जे मथां छॾियईं। जसोदन जी नज़र वञी लहल ते पई। सो पहिरियों त हैरान थी वियो, पर पोइ उनखे धणी जी महिरबानी सम्झी खयाईं ऐं सिधो खणी शहर ॾे वियो, जिते विकिणी उन मां 2 अछनि कपिड़नि जा वॻा ठाराए ऐं बाक़ी पैसनि मां उहा ज़मीन ख़रीद करे चौधारी कोट ॾियारे वठी खोटियाईं। 2 ॾींहंनि खां पोइ उहो समूरो खज़ानो ज़ाहिर थी पियो। पोइ उहो खज़ानो खणाए राणी ऐं बानी समेत वापसि पंहिंजे मुल्क ॾांहुं मोटिया। मोटंदे रस्ते ते ई पंहिंजी राणी जे माइटनि वटि तथ मयार लाहिण आया। कुदरत सां आतण में राणी जी भाॼाई ॾिसी त केरी हिकिड़ो हार जो मणियो पेई ॿाहिरि कढे। उते खेसि ॾाढो ॾुख थियो त नाहक हिननि खे तकलीफ़ ॾिनमि। इहो ख़्यालु करे राणी वटि अची खाइनि माफ़ी वरिताईं ऐं 2-3 ॾींहंनि ताईं पाण वटि महिमान करे तरसायो। अञा जसोदन उते ई हो त संदसि मुल्क जा के माण्हू खेसि ॻोल्हींदे अची पहुता, जिन खेसि ॿुधायो त साईं मुबारकूं हुजनि, ढोरो तार पियो वहे ऐं हाणे मोटी पंहिंजे मुल्क हलूं। इहा ॻाल्हि ॿुधी जसोदन ॾाढो ख़ुशि थियो ऐं उन महिल वापसि पंहिंजे मुल्क मोटियो। ढोरे जो पाणी आयो सो वरी आबादियूं थी वियूं ऐं माण्हू सुखिया थी विया। पर खेनि उहो कीअं न विसरियो त संदुनि हर दिल अज़ीज़ हाकिम जसोदन सां कहिड़ा भाल भुलाया हुआ। जसोदन हिकु हर दिल अज़ीज़ बादशाह ऐं सभिनी जो ख़ैरु घुरण वारो हो। हू यारनि जो यार हो ऐं ॾुखे वक़्त में बि जेके कुझु हुअसि सो यारनि सां वंडे खाधाई। उन करे ई खाइसि पोइ बि संदसि नालो रहिजी वियो। जो 18 सदीअ में जॾहिं भिटाई साहिब पटेल जो फिटल ढोरो वञी ॾिठो, तॾहिं चयाईं त ढोर न अॻे ढार मुंद मल्हान लिखियो, मोड़ छॾियाऊं मकड़ा पसी पाणी पार। जसोदन जिया यार पिया वेर वमास में। दोस्तों, ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद आहे त ही कहाणी तव्हांखे पसंदि ईंदी। वरी हाज़िर थींदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।